अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अमीर सी रहे एस टीवी न्यूज़ माया खदीजा फातिमा नजर विचों ता हिमल जी अपडेट ते नाज़रीन सकरन का राजकुमार ओडी जी रिपोर्ट मूजिब सकरन शहर जी प्राइवेट मेडिकल सेंटर ते मुबैना तौर डॉक्टर पारा गलत नमूने से ऑपरेशन करण करे डिलीवरी दौरान काजी अहमद वारिसन दुआ सोलंगी फोत थियण वारे मामले ता वारिसन जो लाश रखी डॉक्टराणी जे गफलत ते एहतजाजी मुजाहरो बाद फोती औरत के हमदर्द फ्री एम्बुलेंस जरिए तालका अस्पताल सकरन दानो वियो जिते डॉक्टर पारा औरत जी फोत थियण जी तस्दीक कई वई। बे तरफ फोती औरत माओ शहजादी दाहिंदी चयो त असां प्राइवेट अस्पताल में दुआ सोलंगी डिलीवरी लाइ आयासीं जिते नॉर्मल डिलीवरी करण बजाय ऑपरेशन कयो वियो जंहिं दौरान बारणी खे जन्म ॾिनो जॾहिं त डॉक्टराणी जी गिफ़्ट सबब दुआ सोलंगी फोत थी। इन दौरान डॉक्टराणी ऑपरेशन थिएटर मां फरार थी वई। ॼाणाए डॉक्टराणी ज़ुल्म कयो आहे, असां सां इंसाफ़ कयो वञे।